सिंधी अदबी संगत कोटड़ी पारां बाबा सकाफ़त रईस करीमबख्श खान निज़ामाणी ऐं सीनियर सहाफ़ी रेडियो अनाउंसर डॉक्टर कुर्बान झत्याल जी यादि में कोटड़ी कल्चरल सेंटर में अदबी तक़रीब मुनक़िद अंदर लंगड़ी आई हुई कान थियास तनी इतर जेतरो तलक न पुछियास झरो तन जोयो हियो कोठन आम पुछियास मारन मुझ होयास त मारे न मारे सदी हाणे गुजारिश कयो दीदार शाम के सिंधी अदबी संगत जिले जाम से राधा से पाणे चन ऐं मेहमान के वेलकम कन साईं सदाई करी मथे सिंध सुकार दोस्त मिठा दिलदार आलम सबाबाद करे अजो की ये तकरीब जेका इंतहाई मुनफरद तकरीब है इन तकरीब जो मेन जो को मेन जी शख्सियत है वो है बाबा सकाफ़त साईं जीएम सैद ॾिनो हुनजी सकाफ़त से एतरी मोहब्बत हुई लगाव हुयो जो साईं जीएम सैद जो को सिंध जो रहबर है उन हिन शख्स रईस करीमबख्श निज़ामाणी के सकाफ़त जो बाबो करार ॾिनो ऐं उन सां गॾु डॉक्टर कुर्बान झत्याल साईं मौसम ककड़ाई तमाम सीनियर शायरनि में संदसि शुमार है उस्ताद बुखारी वारी टही ऐं उन दौर जो शायर उन लक़ब अता कयो डॉक्टर कुर्बान झत्याल के बाबा रेडियो छाकाणि त डॉक्टर साहब जो जेको रेडियो सां लॻाव हुयो उहो हिकिड़ो इश्क जे हद ताईं हुयो रेडियो में लिखबो रेडियो ते ॻाल्हाइबो रेडियो ते ख़त लिखबा सवालनि जा जवाब ॾिबा पंहिंजूं कहाणियूं मोकिलबियूं इंटरव्यू मोकिलबा इहो हिकिड़ो सॼो ज़िंदगी जो हिकिड़ो हिसो रहियो ऐं रेडियो नेशनल जे नाले सां तंज़ीम बि पाण ठाही तंहिं करे साईं मौसम ककड़ाई खेसि इहो लक़ब ॾिनो त ही बाबा रेडियो आहे उन ॿिनि अज़ीम शख़्सियतुनि जी गॾियल यादि सिंधी अदबी संगत पारां हिन कोटड़ी कल्चर सेंटर में मल्हाई पई वञे करीमबख्श निज़ामाणी जी तारीख़ी तक़रीर पेश कंदा मामा गुलाम रसूल सकाफ़त जे आशिक़ रईस करीमबख्श वलद ग़ुलाम मोहम्मद ख़ान निज़ामाणी जो जनम 1990 धारे मातली ज़िले बदीन में थियो हुन इब्तिदाई तलीम मातलीम हासिल कई ऐं पोइ सिंध मदरसतुल इस्लाम कराची में दाख़िल थियो जितां 4 दर्जा अंग्रेज़ी पास करे पंहिंजो ख़ानदानी पेशो ज़मींदारी संभालण लॻो रईस करीमबख्श खान निज़ामाणी सिंध जे उन्हनि ख़िदमतगारनि मां हो जिन सॼी उमिरि बिना कंहिं लोभ लालच ऐं मुफ़ाद जे धरती ॿोली मूसीक़ी सकाफ़त ऐं अवाम जी ख़िदमत कई ऐं पंहिंजे हणावणा ख़र्च करे सिंध जे सकाफ़त जे वाधारे लाइ पाण पतोड़िया शाह जे सुर संगीत ऐं मूसीक़ी जी असलियत जी तलाश में पाण बम्बई कलकत्ते दिल्ली लाहौर खां थींदो कश्मीर जे ख़ूबसूरतुनि में घुमंदो रहियो उन दौरान
उन दौरान कई हू नचंदो ॻाईंदो बि रहंदो हो, किथे हारमोनियम ते ख़ूबसूरत सुर सजाइण लॻो त किथे ढोलक नवाज़ बणिजी, किथे झाज खजरी वॼाइण लॻो त किथे घुंघरुनि जी छम छम में रक़सां रही मूसीक़ी जो माहिर बणिजी वियो। रईस करीमबख्श ख़ान निज़ामाणी फिल्मी अदाकार हुजण सां गॾु सिंधी सक़ाफ़ती रांदियुनि मेलनि मलाखण जो अॻुवाण लेखक ऐं सचो ऐं खरो इंसान हो। रईस करीमबख्श ख़ान निज़ामाणी 1928 धारे बम्बईअ जे फिल्मी दुनिया में उन वक़्तु दाख़िल थियो जॾहिं आवाज़ वारियूं फिल्मूं ठहणु शुरू थियूं ऐं मामूली पघार ते हू हिकु फिल्मी कंपनीअ जे फिल्मुनि में कमु कंदो रहियो। विरागे खां अॻु हुन सिंधी ज़बान जी पहिरीं फिल्म एकता नाले ठाही, जंहिंमें खेसि कामयाबी हासिलु थी। उन फिल्म जी कामयाबीअ खां पोइ हुन बम्बईअ में सिंध सागर मूवी टून जे नाले सां पंहिंजी फिल्म कंपनी क़ाइमु कई, जंहिं जूं 2 फिल्मूं मुकमल थियण वारियूं हुयूं त बरे सगीर जो विरांङो थी वियो, जंहिं करे न सिर्फ़ु संदसि फिल्मुनि में लॻायल लखें रुपयनि जे सरमाए जो नुक़सानु थियो, पर 2 मोटर कारूं ऐं ॿियो केतिरो ई क़ीमती सामान पिणु विॻोड़नि जे वर चढ़ी वियो ऐं पाण हथे ख़ाली बम्बईअ खां वापसि सिंध आयो। बम्बईअ में इश्क जी शादी पिणु कयई, जेका संदसि कश्मीरी घरवारी पिणु साणसि गॾु आई, जंहिं लाइ हुन मातलीअ में सर शाहनवाज़ भुट्टे जे बम्बईअ वारे बंगले खां मुतासिर थी हिकु शानदार बंगलो पिणु ठारायो। उन जो नालो माई नेस्ट यानी मुंहिंजो आखेरो रखियईं। उन ज़माने जी वॾी माली नुक़सानु थियण खां पोइ बि ज़िंदह दिलीअ सां सक़ाफ़ती मेला करणु, मेलनि में शिरकत करणु ऐं दोस्तनि जूं दावतूं कंदो हो, छाकाणि त रईस करीमबख्श इंतिहाई सख़ी तबे जो हूंदो हो ऐं सॼी ज़िंदगी संदसि ओताक जी रौनक में का बि कमी न आई। संदसि महिमान नवाज़ीअ जी हाक सांगड़ जे ॼामनि ऐं सन जे सैद वांगुरु मशहूरु हूंदी हुई, जंहिं करे साईं GM सैद संदसि सख़ावत ऐं फ़नी ख़िदमतुनि खे मञता ॾींदे खेसि बाबाए सक़ाफ़त जो नालो ॾिनो, लक़ब ॾिनो। जीअं त रईस साहिब खे राग में वॾी महारत हासिलु हुई ऐं उन सां इंतिहाई दिलचस्पी रखण करे सिंध जा वॾा गायक, ख़ासि करे लाड़ जा मशहूरु रागी हाजी मोहम्मद उस्मान ऐं संदसि भाउ मिठू कच्छी अक्सर वटसि अची रहंदा हुआ ऐं पाण बि कॾहिं कॾहिं महफ़िलुनि में साणनि गॾिजी ॻाईंदो बि हो त दफ़लीअ जे ताल ते ख़ूब रक़्स बि कंदो हो ऐं पाण ॻाइण समेत केतिरा ई साज़ वॼाइण पिणु ॼाणींदो हो। संदसि मक़ामी सियासत सां बि तालुक़ु रहियो ऐं सॼी हयाती हिकु ई सियासी पार्टी ख़ासि तहरीक में शामिलु रहियो, जेतोणीकि ॿियनि पार्टियुनि में शामिलु थियण लाइ खेसि वज़ारत समेत ॿियूं आछूं पिणु थियूं, पर हुन पंहिंजी असली पार्टी न छॾी। खेल इलेक्शन में 2 भेरा शिकस्तूं पायूं, पर पोइ बि पार्टीअ सां वफ़ादार रहियो। रईस करीमबख्श ख़ान निज़ामाणीअ जा वॾनि मुल्की सियासतदाननि बिलख़ुसूस साईं GM सैद सां वेझा ऐं दोस्ताना तहलकात रहिया। रईस लाड़ में समन सरकार जे मेले लॻाइण में अॻभरो रहंदो हो ऐं संदसि नालो मेले जे बानीकारनि में शुमारु थिए थो। रईस करीमबख्श पंहिंजी फुलेली जे कप ते माए नेस्त वारे बंगले में इल्म अदब ऐं मूसीक़ी जूं केतिरियूं ई महफ़िलूं करायूं, जिन में साईं GM सैद, पीर हिसाबुद्दीन राजदी, शेख अयाद, मोहम्मद उस्मान लीपलाई, मोहम्मद इब्राहिम जोयो ऐं ॿिया आलिम ऐं अदीब शरीक थींदा हुआ। कई किताब जे नाले सां संदसि आतम कहाणीअ जे मजमूए काफ़ी शोहरत माणी, जेको 3 जुल्दनि ते मुश्तमिल आहे, जंहिंजो पहिरियों जुल्द संदसि हयाती में 1980 में छपियो हो, जंहिंजी मुहूरत वारी तक़रीब मेहरान आर्ट्स काउंसिल लतीफ़ाबाद में थी हुई ऐं ॿियो जुल्द 1988 में छपियो। हीअ किताब सिंध जी तारीख़ जो हिकु बहितरीनु माख़ज़ आहे, जंहिं तारीख़ जे केतिरनि ई विसारियल किरदारनि खे नई ज़िंदगी ॾिनी। पाण साईं GM सैद जे ख़तनि जो किताब आयो तड़ तमाची जो मुरतब ऐं आज़ादी GM सैद फाउंडेशन तरफ़ां छपाए पधिरो पिणु कयो। सिंध जे ॾाहे मोहम्मद इब्राहिम जोए रईस लाइ लिखियो हो त हू अॼु जे
ज़ाहिरी फ़रेब ऐं रियाकारीअ जे ढोंग ख़िलाफ़ हिकु मुजस्सिम एहतिजाज हो ऐं हिकु अदीब रागी ऐं फ़नकार जी हैसियत में शख़्सी तौरु समाज जे तबक़ाती निज़ाम ख़िलाफ़ सराफ़ा बग़ावत हो। हुन पंहिंजे ज़िंदगीअ में अणगणिया इश्क बि कया ऐं संदसि टे शादियूं थियल हुयूं। संदसि के 4 पुट रेस अली रज़ा, कासिम रज़ा, हाशिम रज़ा ऐं एहसान रज़ा निज़ामाणी ऐं 12 नियाणियुनि जो औलाद आहे। रेस करीम बख्श निज़ामाणी 31 दिसंबर 1982 ते राति देर सां वफ़ात कई ऐं नए साल 1983 जे उभरंदड़ सिज जी रोशनीअ में संदसि बंगले माए नेस्त जे अॻियां वण जे साए में खेसि मिटीअ मां हवाले कयो वियो। हिते इहो बि ॿुधाईंदो हलां त असांजे प्यारे दोस्त इसरार शाम सां रेस जी काफ़ी दिलि लॻंदी हुई ऐं जॾहिं इसरार शाम सिंध आर्टिस्ट फोरम जोड़ी त रेस बि उन जो मेंबर थी फोरम जी सकाफ़ती ड्रेस पाती हुई ऐं उन वक़्तु मां फोरम जो मरकज़ी सेक्रेटरी जनरल हुजण ते रेस बि मूं ते शफ़क़त जो हथु रखियो ऐं बकौल संदसि फर्ज़ंद अली रज़ा जे हाणे बि हवालो ॾींदो आहे त रेस वॾो इसरार शाम खे पुरस्रार ऐं मूं गर्क खे मुस्तग़रक चवंदो हो। मूंखे इहा बि ख़ुशी आहे त रेस करीम बख्श ख़ान निज़ामाणीअ जे मातलीअ में थियल कई सालनि ताईं वर्षनि जे इंतज़ाम रखणु ऐं तक़रीब में सिपाहनामो पढ़ण जो बि एजाज़ हासिल रहियो जेको रेस तरफ़ां उते क़ाइमु कल करीम बख्श संगीत अकेडमी वारे लेटर पैड ते लिखियल मूं अॼु बि संभाले रखियो आहे। 40 साल में रखियो आहे ऐं मां थोरातो आहियां प्यारे अनु सोलंकीअ जो जंहिं पूरा 40 साल अॻु भरियल मुंहिंजी उहा ऑडियो रिकॉर्डिंग गुज़िरियल हफ़्ते मूंखे ॾिनी आहे ऐं उन वक़्तु जेको मूं पंहिंजे रेस ते कतो पढ़ियो हुयो सो चई मां पंहिंजी जाइ वठंदुसि त सिंधी टोपी पटको अजरक वेस असांजो, सिंधी टोपी पटको अजरक वेस असांजो, प्यारनि सोहणनि माण्हुनि वारो देश असांजो, निज़ामाणी तंहिं में आ बाबाए सकाफ़त सदा सोई ज़िंदा रहंदो रेस असांजो। महिरबानी। साईं कुतुब रसन शाह खे त पाण चवंदो पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार। साईं कुतुब रसन शाह, साईं कलंदर शाह लखियाई जा फज़ल आहिनि। ये मोहब्बती माण्हू जिन में मामा ग़ुलाम रसूल भर्क, साईं दीदार शाह, साईं साहिब मेमन, सिंधी अदबी संगत जा दोस्त जिन ही मुख्तसर पर जामे प्रोग्राम जी तरतीब ॾिनी है। नसीर साईं हिकिड़ो लफ़्ज़ आहे तहज़ीब, तहज़ीब जा 4 हिस्सा आहिनि। मज़हब, सियासत, तालीम, सकाफ़त। सकाफ़त में अहम किरदार ॿोली थी अचे। इंसान हज़रत इंसान जॾहिं ॻाल्हाइणु शुरू कयो त उन पंहिंजे पीड़ा, पंहिंजे दुख या ख़ुशीअ जे इज़हार लाइ ॻाइणु, नाटक बि ऐं अहिड़ियुनि सिन्फ़ुनि खे जनमु ॾिनो। जीअं हिंदुस्तान जी तारीख़ में कालीदास हिकिड़ो वॾो नालो आहे जेके 2000 साल अॻु जिन नाटक लिखिया। ऐं हाणे जॾहिं असीं ॻाल्हि करियूं था अॼोकी वेहक जी त क़ौमुनि लाइ 2 शयूं बेता ज़रूरी हूंदियूं आहिनि। हिकिड़ी त उन क़ौम जी पंहिंजी धरती हुजे,
मूंखे ॾुख सां थो चवणो पए त असांजी धरती असांजे पेरनि मां असांजी लापरवाही जे करे खिसकंदी पई वञे। जीअं त वक़्तु मुख़्तसिर आहे त क़ौमुनि लाइ उन्हनि जी सकाफ़त, उन्हनि जो वॾो ॼाण आहे। अरब तेल जे करे बचा पिया आहिनि, पर उहे पंहिंजी सकाफ़त खे कोन था छॾनि। हीउ दौरु जेको आहे, हीउ दौरु, पर जॾहिं सकाफ़त जी ॻाल्हि कजे, जेको मूंखे चवणो हो या जेको मूं ज़हन ठाहियो हो त असांजी दीदार शाह मामा ग़ुलाम रसूल गर्ग उहे सभु ॻाल्हियूं चई छॾियूं। साईं करीम बख़्श निज़ामाणी उन दौर में जॾहिं सिल्वर स्क्रीन जो पूरी दुनिया में दौर हो, औज हो, त तंहिं दौर में सिंधी फिल्म एकता ठाहियूं ऐं उन वक़्तु बम्बई में स्टूडियो क़ाइमु कयूं ऐं उते जीअं साईं ॿुधायो त ॿिनि फिल्मुनि खे ठाहिण जी कोशिशि कयूं। साईं ठेठ सिंधी माण्हू हो त वापसि मुटी आया घरानी खां पोइ जो बंगलो ठारायूं जंहिंजो नालो रखियो माए नेस्ट। असांजो ॿियो हिकिड़ो यार आहे नसीर साईं, उन बि आखेरो ठाहियो आहे, सहज सगोरो आहे, उन बि आखेरो ठारायो आहे, वरी ॿुधाईंदोसां। त पर साईं महफ़िलूं कराईंदा हुआ, अदबी महफ़िलूं ऐं राग जूं महफ़िलूं, लाड़पट में समन सरकार जो मेलो बाक़ाइदा वॾे पैमाने ते रईस करीम बख़्श निज़ामाणी कंदा हुआ। उन खां पोइ हाले पोटनि शुरू कयो। इल्म जा ॼाणू हुआ तॾहिं त साईं जीएम सैयद खेनि बाबाए सकाफ़त जो लक़ब ॾिनो। डॉक्टर कुर्बान झत्याल जन जो बि शौक़ु रेडियो सां हो, छो जो उहो 83, 82, 85, 80 वारो दौरु रेडियो जो गोल्डन दौरु हो। त फरमाइश ऐं साईं बाक़ाइदगी सां ख़त लिखंदो, फरमाइश लिखंदो। पेशे जे हिसाब सां डॉक्टर हो त सखी डॉक्टर हो। अॼुकल्ह जेके उफट मार डॉक्टर आहिनि उन्हनि जहिड़ो कोन हो, पर हू बि हले इल्म सां प्यार कंदड़, अदब सां प्यार कंदड़, सिंधियत जी संगत में बि रहिया। उन्हनि हिननि ॿिन्ही शख़्सियतुनि पंहिंजे वतन सां निभायो। वो कभी वक्त बता हो विसारी रंदन मथा रंद हार का बसी हो। असा जो ॿियो मुतलब साईं नूर से नूर के गुज़ारिशा त पाण जन पंहिंजे ख़्याल जो इज़हार कंदा। बोर भरे आकाश ॿिन्ही संधी ॻाल्हिड़ी राज़ कांदी रास ते इश्क की शाबाश जे महबती मेड़िया। आयल प्यारा दोस्तों ऐं मुंहिंजा महिमान साथियो, अस्सलाम वालेकुम। शायदि चवणी बि अची वियो आहे शेर त पहिरीं ॾात ॾिसो पोइ बात कयो, हीउ शोर अजायो आहे प्यारा। ॿ अज़ीम शख़्सियतूं जेके से उन्हनि ते ॻाल्हाइण लाइ वारे वारे सां दोस्त ॻाल्हाईंदा पिया वञनि। मूंखे जेको मौक़ो ॾिनो वियो आहे सो रईस करीम बख़्श निज़ामाणी खे ॾिनो वियो आहे। से पुजारा पुरतिया समुंड से जो जिन, से पुजारा पुरतिया समुंड से जो जिन, आंदाऊं अमीक मां ज्योति जवाहरन, लदाऊं लतीफ़ छे नालो मालरन, कान्हे कीमत तिन
मुल्ह मांग हुनजो। बाबा सकाफ़त सिंध जे महान अमल माणक देमालाई किरदार रेस करीम बख्श निज़ामानी जी ज़िंदगी फन फ़िक्र शख्सियत ॿाकर ॾाढा किताब पढ़िया आहिनि। तारीख़ ऐं आतम किताब जा किताब मुंहिंजी पसंदि जा किताब आहिनि। उहे ॾींहं उहे शींहं हू ॾोथी हो ॾींहं जहिड़ा गुल गुलाब जा जनम गुज़ारियम जिनसी किथे न वञिबो थक मुसाफ़िर ऐं ॿिया सभई किताब। पर जॾहिं करीम बख्श निज़ामी साहिब जो किताब की किताब पढ़ियुमि दिमाग़ मां थकावट निकिरी आहे। ॿोलीअ जो असलूब वाक़िया वार्ता ॾुख दर्द पीड़ाऊं भोगनाऊं रूमानी किस्सा इश्क वसन ज़िंदगी जा लहज़ा बैज़ा हक़ सच मौज मस्तियूं समूरो सच हर हिकु पन्नो फिल्मी मंज़र थो लॻे। सिंधी अदब में ही किताब पंहिंजी अलॻि जाइ वालाए थो। पढ़ण खां पोइ दिलि न चवंदी त का साई पटिजे या अॻिते न पढ़िजे। हिकु तजसुस हिकु तमन्ना हिकु आरज़ू ज़ौक़ ऐं शौक़ जी इंतिहा अणपुट महसूस थिए थी जेसि ताईं हीअ किताब पढ़ी वञी पूरो कजे। सिंधी अदब में हीअ किताब ऊचो ॻाढ़ कई बीठो आहे। दास्तान हयात हिकु वॾी तारीख़ आहे। वर ॾेई पढ़ियुमि अदबी दोस्तनि ख़ासि तौर सिंध जे नौजवाननि खे हीअ किताब ज़रूरु पढ़णु घुरिजे। सिंध जी तारीख़ जो ही दौर चोरी जे चंड जिया नज़र ईंदो। साईं जेम्स जे वेझो दोस्त हुयो। साईं करीम बख्श निज़ामानी साहिब साईं जेम्स खे सिंध जो इमाम चवंदो हुयो। लिखे थो सैयद साईं इमाम सिंध सलामती जी दुआन खां पोइ अरिस्त अमा जो नफ़रतनामो मिलियो। मुंहिंजा मज़मून बग़ैर के बंदश जे मुंहं वांगुरु लावाबाली आहिनि पर ज़ोरदार लफ़्ज़नि में सदाकत खे अॻियां रखी चवंदुसि त इहो किताब फितरत निगारी मंज़र निगारी सां गॾु हक़ीक़त निगारी ते मुश्तमिल आहे जंहिंमें मूं पाण खे न लिकायो आहे यानी पाण खे बि मुआफ़ न कयो आहे। इन किताब में रेस करीम साहब सरासर सच लिखियो आहे। लिखे थो न बेटी खे बख़्शो अथमि तव्हां पंहिंजी राय ॾींदा कूड़ ऐं बनावटी तासरात न खपनि। माए नेस्ट मातरी सिंध 23/12/78 ख़तम जी तवालत सां ही मकाबलो तमामु घणनि पननि ते अची वेंदो। तंहिं करे इख़्तिसार सां संदसि लिख तव्हां वटि अर्ज़ु रखबी। साईं खां पोइ चवे साईं जेम्स रेस करीब निज़ामानी सिंध में कंहिं बि तार जो मोहताज न आहे। ही पंहिंजे रंगीन मज़ाजी ख़ुशि बयानी सबबु हर हंधि जातो सुञातो वञे थो। संदसि दोस्तनि जो दायरो वसी आहे। मुंहिंजी साणसि वाक़फ़त 1940 खां वठी आहे पर उहा वधी दोस्ती जे दर्जे ताईं पहुती। 25 सालनि जे अरसे में का मजलिस का महफ़िल अहिड़ी न रही जंहिंमें हू बेर हाज़िर रहियो हुजे। संदसि किताब जी ॿोली लिखण जो फन वाक़ई निगारी सचाई आप बेटी पंहिंजो मट पाण आहिनि। इन जो बयान बेमिसल आहे। रईस साहब न रुॻो राग जो ॼाणू पर स्टेज ऐं फिल्म साज़ी जो माहिर आहे। हर वक़्तु वनसि केतिरा नामियारा रागीगर मौजूदु आहिनि। उहो बि इदाग वॻो जंहिं वटि राग रंग जी महफ़िल न मचंदी। मुल्क जी क़दर शनासाई घटि हुअण करे हिन बेबदल अमुल माणक जी पूरी तरह शिनाख्त न थी सघी आहे। ख़ुदा खेसि वॾी ॼमार ॾिए संदसि वजूद लाइ सिंध कारामद थी सघे थी। गुलाम मुर्तज़ा 11 जुलाई 1979। सबद बराबर धन नहीं भगत कबीर तो चवे सबद बराबर धन नहीं जो कोई जाने बोल हीरा तो दामो मिले सबद है मोल तोल। लफ्ज़न जड़ी दौलत ना है पर शर्त यो आहे तो सही ॻाल्हाइण ईंदो हुजे। हीरो तो मुल पे मिले तो पर लफ्ज़न जो मुल ना है। साईं जेम्स जे फ़िक्रंगेज़ राय खां पोइ हिन अज़ीम शख़्सियत जी सुञाणप ऐं क़दुरदानी लाइ मां सम्झां थो कि ॿिए सर्टिफिकेट जी ज़रूरत नथी पवे। कबीर भगत वरी चवे थो वारस रूपे जीव है लौ रूप संसार पारस भैया तर्क भया संसार। दुनिया रूह वांगुरु आहे ऐं रूह में कामिल पारस वांगुरु आहे।
जॾहिं पारस सां लॻो तॾहिं दुनिया खे असुल जो पतो पियो। रेस करीम बख्श पंहिंजे पेश लफ़्ज़ में लिखे थो, दौलती फिरावानी हुस्न परसी सकाफ़ती रंग जी मजलिस ऐं महफ़िल मजज़ूब बणाए छॾियो, पाण में मफ़हम करे छॾियो। अॼु जॾहिं दिलि जी बीमारी कई हमला करे डिॼारे वेंदो आहे, तंहिं करे तबियत ते जबुर कंदे कई किताब जे नाले सां लिखी रहियो आहियां, जंहिंमें साईं जेम्स हिम्मत अफ़ज़ाई कई ऐं उन खां पोइ अमीन मातली ऐं इब्राहिम शेख सुमार किताब लिखण ऐं लिखाइण में मदद कई। बकालो तमामु वॾो आहे, दोस्त ॻाल्हाए विया आहिनि। मां तव्हांखे साईं करीम बख्श निज़ाम जो बचपन ॿुधाईंदुसि, तव्हां छिटकी ईंदव। वरी उहो जागीरदार हुयो, संदसि वाल साहब न सिर्फ़ु वॾो जागीरदार हुयो, असर रसूख वारो हुयो, पर हुन सां गॾु गॾु पुलिस ऑफिसर हुयो। मां तव्हांखे बचपन ॿुधाईंदुसि, तव्हां हैरान थी वेंदव। उन करीम बख्श निज़ाम जे लफ़्ज़नि में तव्हांखे ॿुधायां थो, जीअं लिखियो अथई ॾाढो ॼणु के फिल्म जो मंज़र पेश कयो अथई ऐं हक़ीक़त लिखी अथई। लिखे थो, ज़िला बदीन में ॻोठ विहाणे जे साम्हूं स्केप जे किनारे सब्ज़ारा ते बबरनि जे वण हेठां खाना बदोश जो काफ़िलो नंढड़नि तंबुनि में मंज़िल अंदाज़ आहे। नंढड़नि ॿारनि खेॾियो थिए ऐं वॾा माण्हू ॼारियूं, पखा, बुहारा, छज, खारियूं, डल्हा ऐं टोकरा ठाहिया आहिनि। सुबुह जो वक़्तु हुयो, ज़ालूं रध पचाए में रुधल हुयूं। सियारे जो सिज पहिरियों पहर ख़तमु करे ॿिए पहर में दाख़िल थी वियो आहे। हिकु नौजवान ख़ूबसूरत मुटियार छोकिरी जंहिंजी फूह जवानी आहे, हर हिकु अंग ऐं उज़े मां शबाब ज़ाहिर थी ॾिसण खे मुतवजह करे रहियो आहे। उहा अलड़ हसीन मुटियार छोकिरी सभिनी ते हावी आहे। सभु छोकिरा ऐं छोकिरियूं, ॿार ऐं जवान हिन जे अलड़ पुड़े खां मुतासिर थी नाच ऐं गाने में मसरूफ़ आहिनि। एतिरे में 15-16 घोड़े सवारनि जो काफ़िलो, जंहिंमें कुझु बावर्दी पुलिस वारा ऐं कुझु मौज़ूद ज़मींदार शामिल ऐं शरीक आहिनि, जिन में हिकु बारो बर्जिस पातल लॉन्ग बूट ऐं गोॾनि ताईं चमड़े जे गेटस पियल वर्दी, मथे ते रेशमी लुंगी ठटे जी बदल उन्हनि घोड़े सवारनि सां अॻुवानी कंदो। उन्हनि खाना बदोशन खां लागू थियो। उन वक़्तु नौजवान छोकिरी कुझु शरारतनि सां छोकिरनि खे इशारो कयो, जो ते उहे सभई ॿार उन्हनि घोड़े सवारनि जे चौगुद फिरी विया। के ताड़ियूं वॼाइण लॻा। घोड़े सवार वॾे उन शर्मिली छोकिरी वटि पहुतो ऐं चयाईंसि त जेको घोड़ो अथई घुर। नौजवान छोकिरी उन अधेड़ उमिरि खां जंहिंजी दाढ़ी में कुझु अछा थी चुका हुआ, शर्माए जी कुमाए जी हाड़ी वांगुरु छाल ॾिनी भॼी वञी पंहिंजे अधु टुटल तंबूअ में लिकी वई। अधेड़ उमिरि सरदार खे ॾिसंदो मुस्कुराईंदो रहियो। कुझु वक़्तु उते साक़त सामत बुत बणियो बीठो रहियो। घोड़े जी वाघ मोड़े पंहिंजे साथियुनि सां मिलियो। हुजती दोस्त मथां चर्चा ठठोली मस्करियूं कंदा रहिया। थोरो वक़्तु हली हिकु आलिशान बंगले में मंज़िल अंदाज़ थियो। उहो बंगलो पीर अली बख्श शाह जो हुयो। रेस गुलाम खान निज़ामानी पीरनि खे राज़ न्याज़ जूं ॻाल्हियूं ॿुधायूं। उन्हनि ॻाल्हियुनि जूं कई बेठिकूं थियूं, यानी उन हसीन छोकिरी जे संग वठण जी ॻाल्हि थी। साईं गुलाम खान हसीन दोषी जो मोहर थी पियो। खाना बदोश राज़ी नथे थिया, चवंदा रहियासीं ग़रीब खाना बदोश आहियूं। अॼु हिते सुभाणे हुते, साहब वॾो माण्हू ऑफिसर आहे, असांजो हिन सां निभाउ न थी सघंदो। पर पीर बि ताक़तवर लिखिया वेंदा हुया। आख़िरकार राज़ी करे उन दोषीअ सां गुलाम मोहम्मद निज़ामानी साहब शादी कई, जंहिं मां रेस करीम बख्श निज़ामानी साहब पैदा थियो ऐं हिकु भेण बि कुता गैस ॾिनी। मथे लिखिणी मां अंदाज़ो करे सघो था, हिन सच मां पिर जेतिरो बि न गुसायो आहे। रेस जी लिखणी में बेपनाह चार में चाशनी आहे। रेस हर हिकु शइ कमाल फन
ऐं हक़ीक़त भरी लिखी आहे। मरहूम रेस करीम बख्श निज़ामणी जी किताब 815 सिफ़तुनि ते मुश्तमिल आहे। वाक़ई निगारी वाक़िया समूरा हिते बयानु करण लाइ घणो वक़्तु घुरिजे, तंहिं करे कोशिशि कई अथमि मुख़्तसर संदसि ज़िंदगी जे अहवाल ऐं वाक़िआ हिन मकाले में बयानु करियां। बालक पढ़ संदसि खाना मदोश अमर जो अबाणो नालो जाम ज़ाती हुयो। शादी खां पोइ लाड प्यार मां राणी जे नाले सां सॾींदा हुया। माई बच्ची ज़रदानी वटि क़ुर शरीफ़ पढ़ी पूरो कयईं, जाके रोज़ाना घर अची पढ़ाईंदी हुई। शाह लतीफ़ जो रिसालो पढ़ी घणे तादाद में यादि कयईं। मिठे ऐं सुरीले आवाज़ में नातूं ऐं वायूं चवंदी हुई। आवाज़ तमामु सुठो ऐं सुरीलो हुयुसि। बचपन में अम्मा के सुरीले मिठे ऐं दर्दीले आवाज़ में पढ़ंदे किताब ते हथ ॾेई पढ़णु न ॾींदो हुयुसि, छो त उहो रुआरी विझंदी हुई। दर्दमंदना आवाज़ रेस खां बर्दाश्त न थींदो हुयो। रेस करीम बख्श खे 6 मासियूं ऐं हिकु मामो हुयो। ग़रीब हूंदे हू पंहिंजो बोझ पाण खणण जी कोशिशि कंदा हुया, पर लिखे थो मुंहिंजो वाल 36 मज़ाज हुयो। उन्हनि जे रस्म रवाज उथड़ी वेणी खेसि नागवा लॻंदी हुई। अमर अदीबाना शाइराना ऐं फरकाना तबियत जी मालिक हुई। इहे सभई ॻाल्हियूं इख़्तिलाफ़ जो सबबु बणिया। अॻिते हली इन्हनि मसइलनि शिद्दत अख़्तियार कई। इन किरोड़ बैती ऐं इख़्तिलाफ़नि सबबु रेस जूं 4 मासियूं वफ़ात करे वियूं। जामज़ादी जूं 4 मासियूं वफ़ात करे वियूं। लिखे थो मुंहिंजो मामो सुमार जोगी हुयो। मुंहिंजो मामो सुमार जोगी हुयो, जेको मुरली वॼाए नांगनि खे जलींदो हुयो। खेसि 3 पुट हुया, सावण, जुमो ऐं उमर। जे अमर माई जामा खे ॾाढो परेशान कयो। ॾींहुं राति रोईंदी रहंदी हुई। शाह लतीफ़ ते ॿियनि सूफ़ी बुज़ुर्गनि जूं वायूं ऐं बेत दर्दीले आवाज़ में चवंदी हुई। लिखे थो मूंखे भेण ॼाई, जंहिंजो नालो साहिबज़ादी रखियो वियो। भेण जो भाउ सां प्यार राज़गी आहे। नंढड़ी भेण सां वालाना प्यार हुयो। मुंहिंजी वालदा खां सवाइ बाबे जूं 2 शादियूं अॻु बि थियल हुयूं। पंहिंजे ख़ानदान वारी जहिड़ी हुई, ॿी फोत थी वई हुई। अम्मा ऐं बाबा जा इख़्तिलाफ़ एतिरे क़दुरु वधी विया जो आख़िरकार हिक ॿिए खां जुदाई करणी पई। अमर पंहिंजा टप टाड़ी खणी पंहिंजे माइटनि भाणेजनि ऐं भेनरुनि लाइ हली वई, जेके हिन ई शहर मातली में पंहिंजे झूपड़नि ऐं कखान घरनि में रहंदा हुआ। उन इख़्तिलाफ़ वधण सबबु मुंहिंजो तूतड़ी वारो मामो बि फूटी वियो। फोत थियल भेनरुनि ऐं भाउ जे औलाद जो सॼो ॿार अम्मा बची पियो। अम्मा बचियल रक़म मां उन्हनि खे ढंगा ऐं गाॾियूं वठी ॾिनाई। भाइटिया भाणज जेको बि कमाईंदा हुआ अची अम्मा जे आॾो रखंदा हुआ, जंहिं मां पैसा गॾु करे मेयूं वरदाई, ॾुध मखण ऐं खीर पंहिंजो थियो। हाणे किसो तमामु घणो आहे। हासिल मतिलबु इहो आहे करीम बख्श निज़ामानी साहब जी शख्सियत जा सभई पासा आहिनि। ऐं 100 साल अॻु में जेका सिंध हुई, जेका करीम बख्श साहब निज़ामानी पेश कई आहे, हीउ जेको किसो तव्हांखे ॿुधाइनि, इहो हुनजी ज़ाती ज़िंदगी में हुयो। हिन ॾाढा ॾुख न। संदसि वाल साहब जागीरदार माण्हू हुयो, पुलिस वारो हुयो, ऑफिसर हुयो। ऐं होॾां अंबर ग़रीब झूपड़नि में रहंदड़ औरत हुई, जे सबबु करीम बख्श साहब जो वाल नचाईंदो हुयो। उहे मामा घर में अचनि या उनजा माइट घर में अचनि। ॾाढो दर्दनाक किसो आहे। नौजवान खे सलाह आहे त इहो किताबु पढ़नि ऐं ज़बरदस्त किताबु आहे। मातली जे हवाले सां जेको उन दौर जो अक्स पेश कयो आहे, जेकॾहिं इजाज़त ॾियो त मां तव्हांखे ॿुधायां। रेस करीम बख्श खां निज़ामानी सिर्फ़ु ज़मींदार माण्हू हुयो। उन ॾुख ॾिठा, सूर ॾिठा, पर उन सां गॾोगॾु रोमांटिक क़िस्म जो माण्हू हुयो। उन बम्बई में वञी फिल्मुनि में कमु कयो। रेस करीम बख्श निज़ामानी अदाकार हुयो, हिदायतकार हुयो, सदाकार हुयो, फिल्म साज़ हुयो। पहिरीं सिंधी फिल्म एकता रेस करीम बख्श खां निज़ामानी जेका असां ठाही हुई, उन खां अलावा जेके बि मेला मलाकरा जेके प्रोग्राम जेके कराईंदो हुयो, मौसीक़ी ऐं फन राग
रागनी जो थोरो ॼाण माण्हू हुयो टाइम घटि आहे न त रोशनी विझिजे हा पर सभिनी दोस्तनि जो इसरा साईं प्रोफेसर अकरम शाह लॻे त पाण चंद लफ़्ज़ ई तकरीब रईस करीम बख्श निज़ामाणी जे यादि में घुराई वई आहे ऐं शाइर अदीब सहाफ़ी ऐं रेडियो लिसनर डॉक्टर कुर्बान झटियाल जे साल में घुराई वई आहे त उन सिलसिले में सिंधियत जी संगत जाम शोरो ऐं अली बाबा संगत तरफ़ां आर्ट्स काउंसिल तरफ़ां हीउ जेको मेड़ाको मचायो वियो आहे इन्हनि दोस्तनि खे जस हुजे जो हुननि सिंध जे हिननि ॿिनि अज़ीम लीजेंड माण्हुनि खे यादि फरमायो आहे। दोस्तो के माण्हू लख लहनि था जे हू सच चवनि था। असांजी सकाफ़त जो अलमबरदार रईस करीम बख्श निज़ामाणी जंहिं एकता फिल्म ॾिनी ऐं कई किताब जो लेखक ऐं अहिड़ी तरह डॉक्टर कुर्बान झटियाल जेको पंहिंजे दौर जो हिकिड़ो बहितरीनु सहाफ़ी अदीब ऐं शाइर उनखे अॼु जेको असीं यादि पिया करियूं यकीनन असांजी तारीख़ जो हिसो आहे। डॉक्टर दाऊद कोटो फरमाईंदो हो त असां जेका रोज़मर्रा जी डायरी लिखूं था रोज़मर्रा जा जेके कमकार असीं लिखूं था पिया इहा मुस्तक़बिल जी तारीख़ आहे। त ईअं ई रईस करीम बख्श पंहिंजे कई किताब में पंहिंजी आत्मकथा पंहिंजा तजुर्बा पंहिंजूं यादाश्तूं पेश कयूं ऐं ईअं ई सहाफ़ी जनाब कुर्बान साहब मरहूम पंहिंजे हवाले सां जेका शाइरी कई ऐं अदब ॾिनो सिंध जे तारीख़ जो सकाफ़त जो हिकिड़ो नायाब हिसो आहिनि। हिननि दोस्तनि खीरूं लहणियूं जो अहिड़ो शानदार प्रोग्राम साहिब तां मुनक़िद कयो आहे। इंशाअल्लाह इहे प्रोग्राम आईंदा बि थींदा रहंदा त जीअं असांजे हिननि अज़ीम इंसाननि खे असीं यादि करे सघूं। महिरबानी। हाणे आउं गुज़ारिश कंदुसि वॾे शाइर दोस्त अफ़ज़ल सोलंकी खे पाण पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कनि। अली साहब चऊं था ही ॿ अहिड़ा माण्हू चूंडिया विया जेके तारीख़ जो हिसो आहिनि ऐं बस करीम बख्श निज़ामाणी जे उन फिल्म एकता जे ॾियार सां अॼु बि ॾींहुं काज़ी अली काज़ी मल्हाए थो पियो। एकता जो ॾींहुं मल्हाए वेंदो आहे सो बि इहो एकता मां निकितल आहे। इहो रईस करीम बख्श निज़ामाणी जी फिल्म हुई एकता। इहा वॾा कुर्ब जा हुआ उन अहिड़ो नालो ॾेई वियो पैगाम एकता जो त पाण में ॿधी इताद रखिजो। उन एकता खे निभाइजे। माण्हू अॼुकल्ह जेको ॾींहुं मल्हाइनि था पियो उहो ई ॾींहुं आहे एकता जो। पर जब रब जे रसूल साम्हूं मोहबत करे छॾी आहे त उहे बि नेमतुनि सां झोली भरे छॾी आहे। अफ़ज़ल तुंहिंजो दीवानो असनेर जो सुल्तानो त मुस्तफ़ा सां पंहिंजी दिलि में ॿधे छॾी आहे। आमद रसूल साईं आतिश कदा उझाणो पुत भोर थी प्यासब रोशन थियो घुराणो कोहन जे साफ़ अफ़ज़ल मारियो ॾिसण में आयो जंहिं दम ज़मीन ते हो आयो रसूल राणो। ॿियो अगरि त रईस करीम जे लाइ ख़ासि अहिड़ा मोर माण्हू जे वरी जहिड़ा थियनि। रईस करीम निज़ामाणी जे लाइ चवंदुमि ख़ासि अहिड़ा मोर माण्हू जे वरी जहिड़ा थियनि ख़ूब तिन खां फैज़ पायूं जे वरी जेतर जीअनि। छा कजे हिन बेकसीअ ते केतिरो मातम कबो आतमी जो सूर अफ़ज़ल जे मरियो जल्दी वञनि। अहिड़ा महबूब माण्हू हयात हुजनि हा रब जा करमनि सां सिंध खे अहिड़ा सुहिणा सुहिला सेवता माण्हू मिलिया इहे तारीख़ बणिजी विया आहे। करीम निज़ामाणी जे नाले ते अॼु प्रोग्राम कयो आहे। असांजा प्यारा दोस्त दीदार शाम उहो लख लहणे जिन दोस्तनि गुलाम सुर ज़र्क ऐं सभिनी ते प्रोग्राम करणु चाहियो आहे। उन में रेडियो जो आवाज़ बहितरीनु ॿुधाईंदा शाम त रेडियो जो बादशाह आवाज़ आहे सो नसीर मिर्ज़ा आहे। नसीर मिर्ज़ा ऐं ताज जो जवाबु आहे अदबी संगत जो बाबा सिंधी अदबी संगत ताज जो उहे इंसान जेको इहो ई मोहबतूं मेले ऐं माण्हू गॾु करे ऐं पैगाम ॿोली जो पुॼाइनि था ॿोली जो वधाइनि था ऐं वधंदी रहंदी। अली जे हिते इशारे सां
फरीदकोट खैबर जो अली जे इशारे सां फरीदकोट खैबर जो नबी जे पिण हिंदोड़े मां आयो आवाज़ सफ़र जो खुदा जाने खुदा जो कुछ ये अफ़ज़ल हकीकत आहे खुदा हथ मिलायो हो रथ सोब हैदर जो तन मन में अली आहे तन मन में अली आहे जो भन में अली आहे जीवन में अली आहे तो मुंह में अली आहे रमज़न में अली आहे राहुल में अली आहे लेकिन अली बिन अफ़ज़ल भी कान गली आहे नारा हैदरी पाण जनपद मगन कासिम जटियाल डॉक्टर कुर्बान जटियाल जा वॾा भाइटिया आहिनि मता थी हूंदा त पेर न लही तिरी सजो ही मुंहिंजा मानाइता मुंहिंजे चाचा जा जान नशीब दोस्त अदबी दोस्त कलमी दोस्त हेड़े साम्हूं असांजे अदब जा आशिक़ ऐं मुंहिंजो अदबियूं भेनरूं हिन महफ़िल में मौजूदु आहिनि खेसि हलीकार थियो जीअं त मुंहिंजो तालुक़ु डॉक्टर कुर्बान जे घराणे सां आउं संदसि वॾो भाइटियो आहियां ऐं संदसि परवरिश में पलियो ऐं मूंखे यादि आहे त चाचा 1957 में पैदा थियो ॻोठ कमाल खान जटियाल जेको ज़िले दादू जे कुख में मौजूदु आहे ऐं चाचा जी शुरूआती तालीम फुर्दिश पंहिंजे ॻोठ कमाल खान जटियाल मां थी जिते हुन प्राइमरी हासिल कई उन खां पोइ चाचा जानी दादू फुर्जी स्टेशन में मेट्रो कई दादू में इंटर कई उन खां पोइ चाचा जो सफ़र चांदका ॾांहुं रवाना थियो उते हू पंहिंजी डॉक्टरी जो शोबे जे लाइ महिनत कंदो रहियो पढ़ियो रहियो सकाफ़ती प्रोग्रामनि में शिरकत कंदो रहियो अदीब कहाणीकार शाइर डांसर ऐं डॉक्टर ही रुतबा चाचा सां कंडियल हुया ऐं उन खां अलावा रेडियो जी दुनिया में जॾहिं हू हैदराबाद ईंदो चवंदो हो चाचा काॾे पियो वञे चए बाबा वञा थो हैदराबाद साईं नसीर मिर्ज़ा सां ज़रूरु मिलंदुसि हिननि जो रेडियो सां जुड़ियो इलाही कामर साईं नसीर मिर्ज़ा प्रोड्यूसर रेडियो जा चाचा जा जान नशीब हा ऐं अदबी लिहाज़ सां अगरि चाचा जो रुख ॾिसूं त साईं ताज जो के खबर है कि डॉक्टर कुर्बान जटियाल की शख्सियत छा है छोजो डॉक्टर कुर्बान जटियाल जेको आहे सो ताज जो समाया ऐं ही फिक्राती माण्हू अदबी माण्हू आहिनि ऐं हिननि फिक्राती ऐं अदबी माण्हुनि जो मेलो मचंदो रहंदो आहे जेके पंहिंजे कलम सां पंहिंजे अदब सां पंहिंजे इल्म सां हिन क़ौम लाइ लिखी था वञनि उन्हनि खे हीअ क़ौम कॾहिं विसारींदी न आहे उन खां अलावा चाचो जंहिं ॾहाके में हू डॉक्टरी त पास कई पर जॾहिं चाचो डॉक्टरी लाइ हिनखे 25,000 का लोन खयो साईं 25,000 का हिन लोन कयो जंहिंजे करे हिननि जूं डिग्रियूं ज़ब्त थी वयूं 25,000 उन टाइम 25,000 का लोन ॾेई हिननि डॉक्टरनि जूं डिग्रियूं ज़ब्त कयूं वयूं ऐं चयो वियो त तव्हांखे 25,000 लोन ॾिनो अथऊं हाणे नौकरी तव्हांखे न मिलंदी उन खां पोइ चाचा पंहिंजो ॾुखियो सफ़र शुरू कयो
ॾुखियो सफ़र उन्हनि 25,000 मां पंहिंजो क्लिनिक जो सामान वरितो, जंहिंमें डॉक्टर रिज़वान जे नाले सां पुलिस स्टेशन में क्लिनिक क़ाइमु कई। उते हिन जो शऊर, हिन जी सम्झ, हिन जी सख एतिरी हुई जो ही ग़रीब मिस्कीन हुई, पर हिन जी दिलि अमीर हुई। पाण जॾहिं को मरीज़ ईंदो हो असां वटि क्लिनिक में, पुछंदो बाबा कंहिंखां फीस कोन ॻाल्हाईंदो, पुछंदो बाबा तबियत कीअं आहे तव्हांजी, चवंदो बाबा दवा खपे, बाबा हिनखे दवा ॾे, बाबा पैसा अथई, चइसई पैसा कोन्हनि, फीस जा पैसा न आहिनि असां वटि। चई त बाबा ही 200 रुपया वठ, ही दवाऊं स्टोर तां वठी वञजां, वरजाए कोन चवंदो हुन माण्हूअ खे त मूंखे इहा फीस वराए ॾिजो। चाचो उन जजाली दौर में डॉक्टरनि जो धाड़ेनि जो दौर हूंदो हो, केरु राति जो डॉक्टर ॿाहिरि निकिरंदो कोन हो। उन दौर में राति जो आधी राति जो आउं गवाह आहियां, दर खड़कंदो हो, ॿाहिरां मूंखे चवंदो बाबा अॼु थकल आहियां, मथे सुतो पियो आहियां, पर पहिरियों आवाज़ पाण ॾींदो हो, चवंदो बाबा खे वारीस चाचा तो त मूंखे चयो कि बाबा थी सघे तकलीफ़ हुजेसि। हू दर्दमंद हो, दानश्वर हो, अदीब हो, शाइर हो, ऐं हिकिड़ो समाज लाइ हिकिड़ो किरदारु हो, रोशन किरदारु हो, जंहिंजी अॼु महक आहे, उन असांखे महक हिते कठे कयो आहे। ऐं पंहिंजो हिकिड़ो शेर पढ़ंदुसि ऐं चाचा जे नाम कंदुसि। हिते मिल जा साईं गदल ध्यान साईं, हिते मिल जा मिठा है कर, हिते मिल जा मिठा है कर, अची वन जा मिठा है कर, खुशन जी मंद मंझ तू, खुशन जी मंद मंझ तू, मुखे सार जा मिठा है कर, हिते मिल जा मिठा है कर। गमन में हाँ सवा तो का, गमन में हाँ सवा तो का, खिली दिस जा मिठा है कर, हिते मिल जा मिठा है कर। अचम ही हाल हीणो पर, अचम ही हाल हीणो पर, गॾे हल जा मिठा है कर, हिते मिल जा मिठा है कर। खपे चाह चवे कासम, खपे तो चाह चवे कासम, सॾे रल जा मिठा है कर, हिते मिल जा मिठा है कर, अची वञ जा मिठा कर। महिरबानी साईं। त बहरहाल बची पहुतो हाणे गुज़ारिश कंदुसि प्रोफेसर फ़हीम मुंडारी खे त पाण चंद पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार। बाबा सकाफ़त ऐं डॉक्टर कुर्बान हत्यार जंहिंजे लाइ लिखनि था त बाबा रेडियो। हाणे बाबा रेडियो त मां त सम्झंदो आहियां साईं नसीर मिर्ज़ा खे, पर अॼु ख़बर पई त बाबा रेडियो वरी कुर्बान हत्यार आहे। उन ते ॻाल्हाइण लाइ असां मौजूदु आहे साईं नसीर मिर्ज़ा साहिबु, ऐं बाबा सकाफ़त जेको आहे करीम बख़्श निज़ामाणी उन ते मौजूदु आहे ताज जो साहिबु। मूंखे त सुनत पूरी करणी आहे, सिर्फ़ु इहा गुज़ारिश करणी आहे त असांजे ऐं क़ौमुनि जी सरबुलंदी ऐं क़ौमुनि जो जियापो, उन जा जेके मोर्चा, हिकिड़ो फ़िक्री मोर्चो थींदो आहे, ॿियो इल्मी मोर्चो थींदो आहे, टियों सकाफ़ती मोर्चो थींदो आहे, ऐं सभ खां वधीक मुअसिर ऐं ताक़तवर ऐं रोशन ख़्याल जेको मोर्चो आहे उहो सकाफ़त आहे। दुनिया जूं इजादूं तमामु घणियूं आहिनि, पर जॾहिं फीथो ईजाद थियो त जेका कम्यूनिकेशन आहे उहा एॾी सवली थी वई, जेको 100 मील जो सफ़र
10 ॾींहंनि में थींदो उहो हिकिड़े कलाक में। इहे एजादूं किथे जी एजाद आहे। मोड ऑफ ट्रांसपोर्टेशन तब्दील थी, पाणी जा जहाज न लॻा, हवाई जहाज न लॻा। असां वटि मार्कोनी जॾहिं रेडियो ईजाद कयो त घर घर इहो सकाफ़ती मोर्चो, राग रंग सभु शइ पहुतो। तो सकाफ़ती मोर्चो जेको आहे न उहो तमामु वॾो आहे। ऐं रईस करीम बख़्श खे असां भेटा ॾिठा ऐं रईस करीम बख़्श उहो सकाफ़ती मोर्चो संभालियो ऐं रेडे उहो इनकलाब कंदो। तो तंहिंजे करे इनकलाब ते तव्हांजो साहिबु नसीब मिर्ज़ा साहिबु ॻाल्हाईंदा ऐं तव्हां ड्रामे जा बि इंतज़ार में उहो ड्रामो तव्हां वटि पेश थींदो संभारा तरफ़ां। इहा सुठी ॻाल्हि आहे। कोटड़ी जा दोस्त नूर संदूर वेठो आहे, शेख सिंधी वेठो आहे, असां वटि दीदार आहे, त इन्हनि जी सुठी कोशिशि आहे हिकिड़ी। घोड़े गायाऊं तुंहिंजो लिखनि लख हज़ार जीव सभई जीव साईं दर्शन धारो धार दिरम तुंहिंजा पार कहिड़ा चई कहिड़ा चओ। हीअ सकाफ़ती मोर्चे जा उहे हीरोज़ करीम बख़्श निज़ामाणी, रईस करीम बख़्श निज़ामाणी ऐं क़ुर्बान हत्याल, उन खे ज़रूरु तारीख़ रोशनी विझंदी ऐं क़दरदानी ऐं उनजो जेको चिटो सबूत आहे त असां वटि जेके मकाला पढ़िया विया या नक़ादुनि ते लिखंदा त अञा वधीक उजरंदा ऐं जरकंदा। महिरबानी जी साईं नसीर मिर्ज़ा खे त पाण अचनि पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार। असांखे एज़ाज़ हासिलु आहे मूंखे ऐं ताज जोए खे त असां रईस बाबा सकाफ़त खे अखियुनि सां ॾिठो, मूंसे ॾिठा माउ, जिनी ॾिठो पीउनि खे तनी संदी काय करे न सघां ॻाल्हिड़ी। असां सभ खां अवल त मूंखे चवंदुसि त तव्हां ख़ुशि नसीब आहियो त तव्हां रईस करीम बख़्श निज़ामाणी खे जेकॾहिं न ॾिठो त उनजे फर्ज़ंद खे ॾिठो जंहिंजो नालो अली रज़ा आहे। अली रज़ा असांजे शहज़ादो आहे ऐं साईं रईस करीम बख़्श निज़ामाणी साहिब जिन खे अवल न्याणियुनि जो औलाद आहे, तसलसल सां हुनखे तमामु वॾियुनि दुआउनि सां 11-12 न्याणियुनि खां पोइ हुनखे जॾहिं फर्ज़ंद ॼाओ त हुन इमाम अली रज़ा खे मशहद वारे खां घुरियो ऐं हुनजी मुद्दा पूरी थी ऐं हुनजो नालो अली रज़ा रखियो। असीं सभु हिकिड़ो दफ़ो अली रज़ा लाइ ताड़ियूं वॼाईंदासीं। नंबर 2 त तव्हीं कोटड़ीअ जा माण्हू तमामु वॾा ख़ुशनसीब आहियो। तव्हांखे सिंध जे तारीख़ जा तमामु दादू ज़िले जे हिसाब सां साईं GM सैयद बि तव्हांजे हिसे जो आहे ऐं मोहन कल्पना तव्हांजे हिसे जो आहे, अली बाबा तव्हांजे हिसे जो आहे, अब्दुल करीम बलोच तव्हांजे हिसे जो आहे, अब्दुल लतीफ़ साधी अदाकारी जी दुनिया जो हॉलीवुड बॉलीवुड जो वॾो अदाकार तव्हांजे हिसे जो आहे। ऐं तव्हीं ख़ुशनसीब आहियो त अब्दुल्ला ख़ान शरनाए नवाज़ जेको असांजे बर सग़ीर जो इंतहाई वॾो आर्टिस्ट आहे, शरनाए नवाज़ आहे, उहो तव्हांजे हिसे जो आहे। ऐं कादिर बख़्श मिठूअ जे लाइ बि ओतिरी थो चवां, तव्हीं कोटड़ीअ जा माण्हू एॾिन वॾियुनि हस्तियुनि जा वारिस आहियो ऐं उन्हनि सभिनी वारिसनि जे लाइ ज़बरदस्त क्लैप कंदो। अवां जी मालूमात में इज़ाफ़ो थो करियां त 1910 में पूरा 10 साल मुझो ॾाॾो शमसुल उलमा मिर्ज़ा कलीश बेग डिप्टी कलेक्टर रहियो आहे हिते। ऐं साईं GM सईद जॾहिं वालिद साहब शहीद थी वियो आहे मोहम्मद शाह त साईं असांजो ॾाॾो मिर्ज़ा कलीश बेग कोटड़ीअ में रहंदो हो, डिप्टी कलेक्टर हो, डिप्टी कलेक्टर जे बंगले में रहंदो हो। ऐं साईं मोहम्मद शाह जी जॾहिं शहादत थी त साईं GM सईद कमसिन हुयो ऐं हुनजी विरासत ऐं हुनजी जागीर ते कई वॾा जागीरदार पैदा थी आया। कलीश बेग साहब साईं GM सईद जी परवरिश कई, हुनजी जायदाद बचाई, कोट वारिस में हुनखे रखियो ऐं साईं GM सईद जॾहिं 16 सालनि जा थिया त पोइ उहा सॼी मिल्कियत जेका कलीश बेग साहब डिप्टी कलेक्टर जी हैसियत सां साईं GM सईद खे मोटाए ॾिनी ऐं साईं GM सईद असांजे सिंध जो वॾो नालो थियो ऐं हुन सन में मिर्ज़ा कलीश बेग जे नाले सां बाबे कलीश क़ाइमु कयो। पर असीं हिन वक़्तु रईस करीम बख़्श निज़ामाणी साहब जी ॻाल्हि कंदासीं। क़ुर्बान जतियाल मुंहिंजो रेडियो जो साथी हो, हुनखे
नंढपण खां वठी रेडियो हिकिड़े इंस्टीट्यूशन आहे, मालूमात जा दरवाज़ा आहिनि जेके तव्हां जेकॾहिं रेडियो उन ज़माने खां ॿुधंदा जो अचो हा त तव्हांखे पंहिंजे तहज़ीब सां, पंहिंजे ॿोलीअ सां, पंहिंजे मौसीक़ीअ सां इश्क थिए। सो असांजे कुर्बान जतियाल पंहिंजे ॻोठ में शानदार तक़रीबात कयूं जिते असां शिरकत कई ऐं हुन अहल दिल इंसान हिकिड़ो ज़ौक़ पैदा कयो पंहिंजे पूरे इलाइक़े में ऐं माण्हुनि रेडियो जे तवसुस सां सिंध जे फ़नकारनि खे, सिंध जे शाइरनि खे, सिंध जे अदीबनि खे वॾो शऊर हासिल कयो। इन करे आउं पंहिंजे दोस्त कुर्बान जतियाल जे लाइ चवां थो त मुंहिंजो ज़ाती दोस्त हो, जीअं भिटाई सरकार फरमायो आहे त जीअं मैं कुंडियापुर तीअं दिल वारा को दोस्त सी। आउं पंहिंजे हुन दोस्त खे जवानी जे मौत ते विछोड़े ते पंहिंजो सलाम थो पेश करियां ऐं हुनजी ख़िदमतुनि खे बि आउं दिलि जे गहराइनि सां साराहियां थो। रईस करीम बख्श निज़ामानी साईं, असां पंहिंजी जवानीअ में 1980 धारे ॾिठो ऐं मूंखे ॿुधाइण में को हर्ज कोन्हे जेकॾहिं असीं हिकिड़ो हूंदो आहे मशरूब मशरक जंहिंमें रूह अफ़ज़ा शरबत हूंदो आहे, पीबो आहे उहो मिठो मिठो शरबत हूंदो आहे। ऐं उनजो क़ाइल रहियो आहियां, मूं हमेशह मशरूब मशरक पीतो आहे, पर मुंहिंजी ज़िंदगी जी वॾे में वॾी ख़्वाहिश हुई त आउं रईस करीम बख्श निज़ामानी साहिब सां हथ मिलायां, हुन सां कचहरी करियां। ऐं पंहिंजे दोस्त इसरार शाम ऐं पंहिंजे ज़ाती दोस्त तारिक आलम अबड़ो जंहिंजे नाविल खां बि वाक़िफ़ हुयो, असां साईं खां वक़्तु वरितो, असीं फुलेली जे किनारे ते वियासीं। असांखे ख़बर न हुई त असांजी ज़ियाफ़त मशरूब मशरिक़ सां थींदी या मशरूब मग़रिब सां थींदी। असां ॾिठो त तराईअ में स्टील जे गिलासनि में हिकिड़ी गुलाबी शइ आई, पर उनजी जेका ख़ुशबू हुई उहा मशरूब मशरिक़ जी कान हुई, उहा मशरूब मग़रिब जी ख़ुशबू हुई। ॾिसो त असां जॾहिं ज़िंदगीअ में कंहिं अहिड़ी शइ खे हथ ई कोन्हे लाथो ऐं जॾहिं रईस पंहिंजो गिलास ईअं खयो त तव्हांखे ख़बर आहे त अंग्रेज़ीअ में चेस कबो आहे ऐं उनजी तक़ाज़ा हूंदी आहे त उनखे गिलास टकराइबो आहे। ऐं हाणे जॾहिं मूं ॾिठो त हिन शइ खे त मूं कॾहिं हथ ई न आहे लाथो ऐं जेकॾहिं इन जो डुक भरींदुसि त मुंहिंजो रस्तो जन्नत मां फिरी दोज़ख ॾांहुं हली वञिणो आहे। पर मुंहिंजे दोस्तनि मूंखे अखि भंगी, इसरार शाम, जेकॾहिं तो इहो न डुक भरियो त साईं जीअं साईं असांजो रईस करीम बख्श निज़ामानी साईं शदीद बेज़ारीअ जो इज़हार कंदो, थी सघे थो त असांखे महफ़िल मां उथारे छॾे। ऐं कसम थो खणा त मूं सिर्फ़ु हिकिड़ो डुक भरियो, उहो एॾो कड़ो हो मशरूब मग़रिब, एॾो कड़ो हो जो मूं पहिरियों ज़िंदगीअ जो हिकिड़ो अजीबो ग़रीब शेर लिखियो अदियूं। उहो जॾहिं कड़ो डुक मुंहिंजे अंदरि निड़ीअ मां लथो त मुंहिंजे अंदरि मां आवाज़ आयो। आवाज़ छा आयो? ॼण त छातीअ में लही जा छेड़ा। हाणे आख़िर में आउं तव्हांखे ॿ ॻाल्हियूं ॿुधाइण चाहींदुसि त रईस करीम बख्श निज़ामानी छा हुयो। ही जेका तव्हीं सकाफ़तनि जा ॾिहाड़ा ॾिसो पिया, उनखे सभ खां अवल साईं GM सैयद जे सालगिराउनि जे बदिरां सकाफ़ती ॾिहाड़ा मौसीक़ी जी महफ़िलुनि में तब्दील कयो ऐं हू साईं GM सैयद जे मथां मशरूब मग़रिब जा हीअं छंडा गुलाब जे गुलनि वांगुरु निछावर कंदो हो ऐं गॾोगॾु डफली खणी पाण उनजे साईं जी सालगिरह खे सेलिब्रेट कंदो हो। इहो सभु असां पंहिंजे अखियुनि सां ॾिठो आहे। ताज जोए बि उनखे सभिनी खे पंहिंजे अखियुनि सां ॾिठो आहे। साईं जो ॿियो तव्हीं यादि रखो त जॾहिं रेडियो पाकिस्तान अञा कुझु कोन हो ऐं सिर्फ़ु ओतारा हुआ, असांजे बुज़ुर्गनि जूं दरगाहूं हुयूं जिते मौसीक़ी जी महफ़िलूं थींदियूं हुयूं, ॻोठाणा ईंदा हुआ, ॿुधंदा हुआ, चपड़ी अख़्तारे खे सूफ़ियाणो कलाम ॿुधी ख़ुशि थी पंहिंजे घर हलिया वेंदा। पर साईं रईस करीम बख्श निज़ामानी ऐं असांजो पवण वारो साईं ग़ुलाम रसूल शाह साहिबु या असांजे पंगड़े वारा जेके जागीरदार ज़मींदार हुया, उन्हनि पहिरियों दफ़ो दरगाह जे राग खे पंहिंजे घर जे महफ़िलुनि जो हिकिड़ो हिसो बनायो। साईं रईस करीम बख्श निज़ामानीअ हिकिड़ो म्यूज़िक जो इंस्टीट्यूशन क़ाइमु करे छॾियो फुलेलीअ जे किनारे ते, माए नेस्ट जे अंगण ते, जिते मिठू कच्छी पियो गवैये वांगुरु तानू पलटा हणे, हशू जेको आहे सो कलवाड़े ते ठकाठकी लॻाए वेठो आहे ऐं बिलावल बेल्जियम जहिड़ो बेंजो जो बादशाह साईं जे क़दमनि में वेठो आहे ऐं साईं नोटनि जी बहार हुनखे ॾिए पियो। माई अला वसाई खे ज़िंदगी जे आख़िरी घड़ियुनि
ताईं पंहिंजे मुड़ुस ख़मीसे सां साईं कोन छॾियो ऐं माई अला वसाई जंहिं ढोलिया ढोलणो हुई लॻदा वहुणा ही सभु मौसीक़ी जो इंस्टीट्यूशन जेको बिलाख़र असांजे मोहम्मद कासिम माका साहब जॾहिं सावक संगीत शो जे प्रोग्राम शुरू कया उन्हनि में सभ खां वधीक फाइनेंशियल पैसे जी सपोर्ट जेका आहे उहा साईं रईस करीम बख़्श असां साईं खे पहिरियों दफ़ो उन्हनि ई महफ़िलुनि में ॾिठो ऐं असांखे मिलण जो इश्तियाक थियो। इश्तियाक छो थियो? असां इल्मी माण्हू बि आहियूं त असीं फिल्मी माण्हू बि आहियूं। असांजो नाटक सां बि ड्रामे सां बि रेडियो सां बि तव्हांखे ॿुधाए छॾियां त रेडियो पाकिस्तान जे आर्काइव्स में रईस करीम बख़्श निज़ामानी जो आवाज़ असां संभाले सांडे रखियो आहे। कई कलाकनि जा हुन जा इंटरव्यू आहिनि जेके असांजे आवाज़ जी दुनिया में साईं ॻाल्हाए पियो पंहिंजे मख़सूस अंदाज़ में। निज़ामानी साहिबनि जो ॻाल्हाइण जो पंहिंजो हिकिड़ो सराइकी टच आहे। साईं जो आवाज़ एॾो सुठो भारी भरकम। ऐं तव्हांखे ॿुधायां त साईं असांजे पीर इसामुद्दीन राशिदीअ मुमताज़ मिर्ज़ा उन जो इंटरव्यू वरितो आहे जेको सोशल मीडिया ते उन जो थोरो हिसो अचे थो। आख़िरी आऊं तव्हांखे जेका साईं जी ख़ासि सुञाणप आहे त साईं असांजे सिंध जे बाबा सकाफ़त त आहे पर असांजी सिंधी फिल्मुनि जो पहिरियों हीरो आहे। पहिरियों असांजो दिलीप कुमार आहे, असांजो पहिरियों देवानंद आहे, असांजो पहिरियों राज कपूर आहे, असांजो पहिरियों प्राण आहे। साईं एकता फिल्म 1940 में पंहिंजो नाणो खणी वॾे में वॾो जागीरदार हुयो, शौक़ीन हो, मौसीक़ीअ सां दिलचस्पी, राग रंग लच्छू महराज खां डांस पियो सिखे त उन खां लच्छू महराज खां खंजरी वॼाइण पियो सिखे। इहो सॼो कई किताब में मौजूदु आहे। यादि रखो त सिंध में असांजे वॾनि वॾनि अदीबनि पंहिंजूं ऑटोबायोग्राफीज़ लिखियूं आहिनि। मिर्ज़ा कलीज बेग लिखी आहे तुम्हें शराफ़त, संजीदगी, वक़ार, पर खुली तरह सां जेकॾहिं पंहिंजी ज़िंदगीअ जे ऐश इशरत खे रंगीन बयानीअ सां कंहिं माण्हूअ लिखियो आहे त उहो रईस करीम बख़्श निज़ामानी आहे ऐं कई किताब हुन जो सबूत आहे। ऐं बरे सग़ीर जो साईं रईस खां पोइ वॾे में वॾो खुली तरह सां ऑटोबायोग्राफी लिखंदड़ जेको आहे उहो लक्ष्मण कोमल आहे जेको हिंदुस्तान में दिल्लीअ में रहंदो हो। उन पंहिंजे वही खाते जा पन्ना में लिखियो आहे त हीउ जेको कुझु बि मूं पंहिंजी रंगीन बयानी दुनिया में लिखी आहे आउं उहो रईस करीम बख़्श खां मुतासिर थी उन जे ततबे ते उन जे अंदाज़ में लिखां पियो। रईस करीम बख़्श जॾहिं ॾिठो त ही अंग्रेज़ सरकार जेका आहे उहा सिंधी हिंदुनि ऐं मुसलमाननि खे विरहण जूं तयारियूं पई करे, छो त असां हुननि खे क्विट इंडिया चयो त हलो गा शेख अयाज़ लिखियो त गाए इनकलाब गाए राम पंजवाणी गली गली गीत गीत गाए पियो त ही जेके अंग्रेज़ आहिनि जेके असां मां निकिरनि, इहे सफ़ेद वहशनि मां असांजी जान आज़ादु थिए। पर साईं असांजे रईस करीम बख़्श निज़ामानी साहब चयो त पाण अचो त हिंदू मुस्लिम जेके सिंधी आहियूं उन्हनि जे इतिहाद ते असीं हिकिड़ी फिल्म ठाहे दर्स ॾियूं त बाबा हिंदू मुसलमान पाण में अलॻि शइ न आहिनि। हुन खीयलदास फानी शेख अयाज़ जो उस्ताद उनखे चयो त एकता जी कहाणी लिख ऐं फिल्म ठाहींदुसि। उहो शिकारपुर मां आयो, उते शिकारपुर जो गुलशन सूफ़ी पहिरियों वॾो मौसीक़ार हो जेको गाननि जूं तर्ज़ूं ठाहे सघंदो हो फिल्मी अंदाज़ जूं। साईं उनखे पंहिंजो मौसीक़ार मुक़ररु कयो। खीयलदास फानीअ खे पंहिंजे फिल्मुनि जे लाइ हुन गीत लिखाया, स्क्रीन प्ले लिखाया। साईं असांजे अज़हर शाह जीलानी साहब असांजो जेको सखर खां अॻिते वारो को इलाइक़ो आहे जिते जो उहो आहे उनखे उन में शामिलु कयो पंहिंजी टीम में ऐं लच्छू महराज जी धीअ खे पंहिंजी हीरोइन बनायो ऐं बिलाख़र उहा फिल्म एकता जे नाले सां जेका हिंदू मुस्लिम कलीज बेग साहब जो शेर आहे। असीं अॼु बि चऊं था त हिंदू जेके आहिनि असांजा सिंधी असांजा भाउर आहिनि, असीं हुननि खां धार न आहियूं, हू असां खां धार न आहिनि। मुंहिंजे ॾाॾे कलीज बेग जो शेर आहे त हिंदू ऐं मुसलमान दिला साॻे कुंभर जा। कलीज बेग थो चवे हिंदू ऐं मुसलमान दिला साॻे कुंभर जा, सभजनि था जुदा थाम मगर आहे मिटी हिकु। असीं हिंदुनि सिंधियुनि सां असीं सभु हिकु आहियूं। साईं उन ते कामयाबु फिल्म एकता ठाही जेका 1941 में कराचीअ जे बंदर रोड ते ताजमहल जेका सिनेमा आहे जेका हाणे ॾही चुकी आहे उते उहा रिलीज़ थी। अव्हांखे फ़ख्रु थींदो त जमशेद नसरवान जेको उन वक़्त जो म्यूनिसिपल कॉर्पोरेशन जी साईं जी एम सईद जो ज़बरदस्त दोस्त ऐं उन वक़्त जो जेको वज़ीर आला आहे जेको बाद में असांजे अंग्रेज़नि उनखे शहीद कराए छॾियो, कांग्रेसियुनि उनखे शहीद कराए छॾियो। शहीद अल्लाह बख़्श सोमरी साहब उन जी जेका
जेका आहे उन फिल्म जी इफ़्तिताह कई। उहा फिल्म 2-4 हफ़्ता ज़बरदस्त हिंदू मुस्लिम एकता ते हलियो पिए त हू जेके ॿाहिरां अचण वारा हुआ ऐं जेके साज़िशी हुआ उन्हनि उन फिल्म सिनेमा खे बाहि ॾियारी त हिननि सां त हिन जो एकतो वधे पई, एकता हिननि सिंधी भाउरनि जी हिक ॿिए सां एकता वधे पई। उन्हनि सिनेमा जी स्क्रीन खे बाहि ॾिनी, सिनेमा खे ॾाहण जी कोशिशि कई। बिलाख़िर 2-4 हफ़्ता लॻी उहा फिल्म लही वई। ऐं फ़ख्र सां थो चवां, तव्हांखे फ़ख्र सां थो ॿुधायां त उन जा कुझु पीसिस हुआ जेके साईं जेके माए नेस्ट जे भरिसां साईं जी सिनेमा हुई, साईं पंहिंजे दोस्तनि खे गॾु कयो, रईस करीम बख़्श साहिबु उन जा थोरा थोरा टुकड़ा हुन असांखे ॾेखारिया। उन में मूंखे जेको हिकिड़ो टुकड़ो यादि अचे थो उहो सिर्फ़ु एतिरो आहे त रईस करीम बख़्श आहे, उहो उन जी माउ जी तुरबत आहे, क़बर आहे, उन ते वेठो आहे। हीअ फिल्म जो हिसो आहे जंहिंमें साईं जिन रोअनि पिया। ऐं इहो हिकिड़ो गानो आहे जेको ईअं धुंधलो धुंधलो असां साईं जे माए नेस्ट जे भरिसां जेका उहा सिनेमा हुई उन में असां उन जा थोरा टुकर ॾिठा। ऐं छा चई सघां, असां रईस करीम बख़्श साहिब खे साईं GM सैयद जी सालगिरह ते डफली वॼाईंदे ॾिठो। साईं खे पोइ मूं वरी जेको किसो पढ़ियो आहे, तव्हांखे ख़बर आहे त माण्हू पंहिंजे दोस्तनि मां ताज मुंहिंजो दोस्त आहे, मूंखे फ़ख्रु आहे त सिंधी इल्मु अदब जी पंहिंजे हम असरनि में वॾे ॼाणू माण्हूअ जो आउं दोस्त आहियां। दावा सां थो चवां, मूंखे फ़ख्रु आहे। हूअं त मुंहिंजो ग़ुलाम रसूल बि दोस्त आहे, मुंहिंजो दीदार बि मुंहिंजो दोस्त आहे, साहिब बि मुंहिंजो दोस्त आहे, पर ऐं साईं रईस जे दोस्तनि जो ज़िक्र करे ऐं ख़तमु कंदुसि जिन मां तव्हांखे ख़बर पवे त रईस हिकिड़ो जागीरदार निज़ामाणी कोन हुयो, पर इल्मु अदब ऐं सकाफ़त जो मंबो हो। ऐं उन जे दोस्तनि मां ख़बर पवंदी त हू जेके कहिड़ा कहिड़ा जरकंदड़ सितारा हुन जा दोस्त हुआ। साईं GM सईद उन जो दोस्त हो, साईं यार मोहम्मद शाह कमाल भिटाई सरकार जो पारखू उन जो बहितरीन दोस्त हो, मोहम्मद इब्राहिम जोयो साईं असांजे रईस साहब जो दोस्त हो, ऐं गॾोगॾु शेख अयाज़ हैदर बख़्श जतोई ऐं मोहम्मद उस्मान ॾीपलाई। आख़िरी ॻाल्हि करे ऐं ख़तमु थो करियां किसो त साईं छाकाणि त खंजरी वॼाईंदा हुआ, थोरा भारी भरकम हुआ, ऐं शेख अयाज़ जेको पंहिंजी आत्म कथा किथे न भंजबो थक मुसाफ़िर में लिखियो आहे त बाबा रईस जी दावत ईंदी त फुलेली में ॿेड़ो तयारु आहे, उनखे कुंवार वांगुरु हुजल उरूसी आहे, हाणे अचो त शेख अयाज़ चवंदो त बाबा आउं डिॼंदो हुअसि उन ॿेड़े में चढ़ण जे लाइ, छाकाणि त मौसीक़ी जी महफ़िल बि उन में थींदी, तानू पलटा इहे मिठू कच्छी ऐं माई अलावस आई सभु उन ॿेड़े में सवार थींदा। हज़रत नूह जो ॿेड़ो तयारु थींदो, उन में जेकी सभु चढ़ी जो वेहंदा। ऐं जॾहिं महफ़िल शुरू थींदी त शेख अयाज़ लिखियो आहे त साईं छाकाणि त भारी भरकम हो ऐं वॾो ॿेड़ो हो, ऐं साईं जॾहिं उथी बि फुलेली तार पई वहे, ऐं साईं जॾहिं डफलीअ ते नचणु शुरू कंदो हो त सॼी ॿेड़ी डगमगाईंदी हुई। ऐं मूंखे लॻंदो हो त इहो जेको टाइटेनिक जेको आहे इहो फुलेली में ग़र्क़ थींदो, ऐं साईं हम तो डूबेंगे मगर तुझे भी ले डूबेंगे वारो सीन इन फुलेली में नज़र ईंदो। ऐं ॻाल्हि ख़तमु थो करियां, मूंसे ॾिठा माउ जिनी ॾिठो प्रिन खे तनी सदी काय करे न सघां ॻाल्हि सदर असांजो साईं ताज साहिब खे गुज़ारिश आहे त पाण अचनि पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कनि। अॼु पिण अखड़ियूं सी कोठे पुठाऊं, अॼु पिण अखड़ियूं सी कोठे पुठाऊं, मासिबराए हलिया करगल सजाऊं। जो मूं साईं GM सैयद खे ॾिठो, साईं इब्राहिम जोए खे ॾिठो, शेख अयाज़ खे ॾिठो, मोहम्मद उस्मान ॾीपलाई खे ॾिठो, पीर हुसामुद्दीन राशिदी खे ॾिठो, ऐं रईस करीम बख़्श निज़ामाणी खे ॾिठो। रईस करीम बख़्श निज़ामाणी साईं GM सैयद खां 5 साल नंढो हो। साईं GM सैयद 1906 में ॼाओ, रईस 1909 में ॼाओ। साईं GM सैयद जी महफ़िल जा जेके रतन हुआ उन्हनि में रईस करीम बख़्श जो शुमार थींदो हो, ऐं हफ़ीज़ कुरैशी सीनियर वकील, ही ॿई साईं जा लाडला दोस्त हूंदा ऐं हुजती हूंदा। साईं खे मुंहं ते कड़ियूं कड़ियूं ॻाल्हियूं बि चवंदा हुआ। मूंखे यादि आहे त आउं साईं GM सैयद जा किताब लिखंदो हुउसि, ऐं रईस जॾहिं ईंदो हो मूंखे करामन कातबीन सॾींदो हो। ऐं मूंखे इहा ख़ुशनसीबी मुंहिंजी आहे जो साईं GM सैयद जा ऐं रईस करीम बख़्श जा ख़त मूं छांटे फाइल ठाहे छॾियो, जंहिंखे
बाद में असांजे दोस्त आज़ाद काज़ी आयो तर ते तमाची उनवान सां तरतीब ॾेई छपरायो त रईस करीम बख्श निज़ामानी जा अखर बि ॾाढा ख़ूबसूरत हूंदा हुआ ऐं मूं रईस करीम बख्श जो किताब कई किताब जॾहिं अञा शाया न थियो हो त उन जूं कलमी कापियूं जेके अमीन मातुलवी तयारु कयूं उहे सभ खां पहिरीं उन साईं GM साहिब खे दुरुस्तीअ लाइ मोकिलियो। मूंखे यादि आहे त हिकिड़े हंधि साईं GM साहिब जे बारे में सख़्तु लफ़्ज़ लिखियलु हुआ त मां साईं पढ़ी साईं खे चयो साईं ही लफ़्ज़ कढ साईं चयो त इहे बरक़रार रख ऐं साॻी किताब में मखदूम तालिबुल मौला के ख़िलाफ़ कुछ लफ़्ज़ हुआ साईं चयो त इन्हनि खे कट यानी तव्हां उन माण्हूअ जो अखलाक ऐं हुनजी हिम्मत ऐं जुरत त ॾिसो पंहिंजे बारे में लिखियल ॻाल्हि खे साईं बरक़रार रखियो पर तालिबुल मौला जहिड़ी शख़्सियत जे बारे में जेका थोड़ी घटि वधि ॻाल्हि हुई उहा साईं कटराई ऐं रेस खे चई त ही लफ़्ज़ हिन अज़ीम शख़्सियत लाइ सूहन नथा। पोइ चई साईं तुंहिंजे ख़िलाफ़ त मूं घणो कुझु लिखियो आहे चई उहो तुंहिंजी मूंसां हुजत आहे उहो हिन में मौजूदु हूंदो त हाणे इहा त ऐं ॿियो मां तव्हांखे ॿुधायां हिकिड़े भेरे साईं जी सालगिरह ते असीं सभु मौजूदु हुआसीं त छोकिरनि मुतालबो रईस करीम बख्श पाण ॻाईंदो हो दफ़ली हथ में खणी डांस बि कंदो हो ऐं संदसि महफ़िल जा फ़नकार उस्मान फ़क़ीर ऐं मिठू कच्छी उहे पाण सां वठी ईंदो हो ऐं मोहम्मद हाशिम जेको उन्हनि जो नंढो भाउ हो उन जे बारे में मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां त हू ढोलक ॾाढी सुठी वॼाईंदो हू नौजवान हो जॾहिं गॾियल हिंदुस्तान हो त हुन लता जो जी तारीफ़ ॿुधी ही वञी दिल्ली निकितो लता जी राग जी महफ़िल में त उते तबले ते कंहिं या पकवास ते वॼाई त हीउ जेको नौजवान छोकिरो हो उन ॿाहूं ॿधी लता खे चयो त इहा ढोलक मां वॼाए सघां थो मां सिंध मां आयो आहियां चाहे त लता या इहे जेके फ़नकार आहिनि उहे फ़नकारनि जा क़दुरदान आहिनि त हुनखे जेको सीनियर हुन सां वॼाए पोइ हुनखे चए त हिन छोकिरे खे ॾे ढोलक ऐं हिन लता सां अहिड़ी ढोलक वॼाई जो लता वञी हुनजे पेरनि में वेठी ऐं मोहम्मद हाशिम खे इहो मान मिलियो त मतिलबु त मिठू कच्छी उस्मान कच्छी हाशिम कच्छी इहे माना फ़न जा एॾा ॼाणू हुआ उन्हनि जो आवाज़ उन्हनि जी गायकी त साईं जे महफ़िल में रईस मौज में हुजे ऐं जीअं अली वेला असांखे भई ॿुधायो त हीउ वाहिद माण्हू हूंदो हो जो साईं जे महफ़िल में शराब पीअंदो हो जॾहिं त साईं GM साहिब शराब सिगरेट इन शयुनि खां परे हूंदो पर कॾहिं मौज में अची शराब पंहिंजे हथनि ते हर हिकु संडा साईं ते हणंदो साईं मुस्कंदो पियो त यानी इहा हिक ॿिए सां एॾी मोहबत हूंदी त छोकिरनि चयो त साईं आपदा परवीन ॻाए त रईस में कुझु थोरो गड़ा लफ़्ज़ थिया अरे इहा वरी छोरी ॻाए त साईं चयो त मूंखे शागिर्दनि जो जेको जी फरमाइश आहे पूरी करणु खपे चए रेस तूं छोरनि जे पुठियां त साईं अखियुनि में पाणे आणे चयो त रईस वॾेरा पीर मीर सभु मूंखे छॾे विया ऐं हिन वक़्तु मूंसां गॾु इहे नौजवान ई त आहिनि जेका मुंहिंजी सघ आहिनि मुंहिंजी ताक़त आहिनि तंहिं करे मां उन्हनि जे आॾे मजबूर आहियां उन्हनि जो मुतालबो अरे चए त तूं छोरनि जे आॾो मजबूर आहीं त भला मां बि थो मजबूर थिया ऐं तोखे इजाज़त थो ॾियां त भले आपदा परवीन ॻाए त इहे हुजतूं ऐं उनखे बाबा सकाफ़त जो तव्हां सभिनी ज़िक्र कयो त साईं जो लक़ब ॾिनो साईं जे महफ़िल जो हिकु ख़ासि रतन हो माना साईं जी सालगिरह जेसी ताईं रईस ज़िंदा हो साईं जी 70 खां वठी सालगिरह शुरू थी 82 ताईं सालगिरहनि में रईस शामिल रहियो ऐं 82 जी एंड जेका आहे 31 दिसंबर 82 में पाण वफ़ात कयूं ऐं 1 जनवरी ते संदन तक़सीम थी
मां तक़सीम में तो शामिल न थी सघियुसि, पर अब्दुल वाहिद आरिस सां गॾिजी अली रज़ा सां उज़र खाईअ में ज़रूरु शामिल थियुसि। अली रज़ा अॼु बि उन ई हवाले सां मूंसां ऐं नसीर सां जेके मोहबती अंदाज़ में पियो ॻाल्हायो, चई तव्हां वरी छो न आया आहियो मूं वटि। माना उहो असांखे चङी तरह सुञाणे पियो, छो त रईस सां कॾहिं नंढड़ो हूंदो त उते साईं जे महफ़िल में ईंदो हो ऐं साईं ॾाढो हिन सां प्यारु कंदो हो। ही 4 भाइर आहिनि, मोहम्मद कासिम, मोहम्मद हाशिम, एहसान ऐं शायदि अली रज़ा, 4 भाइर आहिनि। त ही हिकिड़ो मोहबती ख़ानदान हो ऐं मातलीअ में दरिया जे कंधीअ ते, वाह जे कंधी, फुलेलीअ जे कंधीअ ते मायना नेस्ट जेको बंगलो, उहो हिकिड़ो शानदार बंगलो हो जंहिंमें अदबी महफ़िलूं थींदियूं। जीअं नसीर तव्हांखे ॿुधायो त जोर साहब, पीर हुसामुद्दीन रासरी, मोहम्मद उस्मान ॾीपलाई, शेख अयाज़, इहे सभु जेके वक़्त जा जायंट अदीब हुआ, उहे सभु हिन जे महफ़िल जो सिंगार हूंदा हुआ। हुनखे इहा ख़बर हुई त फलाणो पीअंदो आहे, फलाणो न पीअंदो आहे। सभिनी लाइ उन्हनि जे पसंदि मूजिबि शयूं फ़राहम कंदो हो। त रईस करीम बख़्श केरु छॾाए, उहो सिंध जे तारीख़ जो हिकिड़ो अहम किरदारु आहे। उनजी जेका आत्मकथा आहे उन बाबति नूर हुसैन कलोड़े या साईं नसीर या ॿियनि बि उनजो ज़िक्र कयो। सिंध में सचाई ऐं बेबाकीअ सां लिखियल इहा पहिरीं आत्म कहाणी आहे। जीअं उनखां पोइ लक्ष्मण लिखी, जंहिंमें हुननि रुॻो पंहिंजे बारे सच लिखियो आहे, पर पंहिंजे पीउ ऐं माउ जे बारे में बि सच लिखियो आहे। पंहिंजे पीउ जे किरदारनि खे बि वाक़ुफ़ु कयो त पंहिंजे किरदार तनवीर नकवी उर्दूअ जो मशहूरु शाइर, हिन जे महफ़िल जो शाइर हूंदो हो। त मतिलबु आहे त हिन वटि ज़बान जो फ़र्क़ु न हूंदो हो, छो त ज़बाननि खे मोहबत जी ज़बान सम्झंदो हो। उन करे उर्दूअ जा तमामु घणा अदीब शाइर हिन वटि ईंदा हुआ। ऐं विरहाङे खां अॻु जीअं तव्हां ॿुधो त हुन हिंदू मुस्लिम इतिहाद जे हवाले सां एकता फिल्म ठाही, जेका तमामु मशहूरु फिल्म हुई ऐं पहिरीं जेका सिंधी फिल्म हुई। त रईस करीम बख़्श केरु छॾाए। ॿियो असांजो दोस्त कुर्बान झत्याल, उहो न रुॻो असांजो प्यारो यार हो, असांजो दोस्त हो, सिंधी अदबी संगत जो अलाए केतिरा साल उहो जेको राब्ता सेक्रेटरी थियो, को बि हिनखे ज़िले दादूअ में शिकस्त न ॾेई सघियो। हिन उते पंहिंजी जेका क्लिनिक कई, उन में हिकिड़ी ज़बरदस्त लाइब्रेरी क़ाइमु कई। हिन पंहिंजे पुटनि ऐं धीउ खे पढ़ाए डॉक्टर बनायो। ऐं ही जीअं दोस्तनि ॿुधायो त जॾहिं परूअ धाड़ेले जो राज हो ऐं ॻोठनि में राति जो माण्हू खजी वेंदा हुआ, उन वक़्तु बि जेकॾहिं आदि मांझीअ को बि बीमार हिन दर ते उनजा अज़ीज़ ईंदा हुआ त हीअ मोटर साइकिल ते ॿाहिराड़ी ॻोठनि में निकिरी वेंदो हो। डप ड्रा हिनखे दिलि में कोन हूंदो। माण्हू चवंदा हुआ, घर वारा चवंदा हुआ त धाड़ेले न खणी वञे, त मूंखे खणी छा कंदा। धाड़ेलनि में को बीमार हूंदो त उन्हनि जो आउं इलाजु कंदुसि। हू रेडियो लिसनर्स तंज़ीम हुन ठाही, उनजे हवाले सां सॼी सिंध में उनजा दोस्त हुआ। हू ऑल इंडिया रेडियो ऐं रेडियो सैलून ते ख़त लिखंदो हो। हैदराबाद, कराची, खैरपुर या सिंधी जूं जेके रेडियो स्टेशन आहिनि उन्हनि ते ख़त लिखंदो हो। उन्हनि माण्हुनि जा ख़त शाया कंदो हो। ऐं तंहिंखां पोइ सिंध ग्रेजुएट एसोसिएशन जेको फिरगीअ जो पाण बानी हो, सिंधी अदबी संगत जो बानी हो, ऐं अलाए केतिरनि इदारनि जो बानी हो, अलाए केतिरनि जी हुन मदद कई। ऐं आउं दीदार शाम खे मुबारकबाद ॾियां थो, जंहिं हुनजे शाइरी ऐं हुनजे बाबति तासुर जा किताब, ऐं हर साल कोशिशि कंदो आहे त उनजा जो को न को किताब मैदान में आणे। सचपच हिननि ॿिनि अज़ीम शख़्सियतुनि हुनजे त अज़मत जो को मिसाल ई कोन्हे। पर ही असां हमसरनि में ॾाढो अज़ीम दोस्त हो, सभिनी सां प्यारु कंदो हो। मूंखे
ऐं ख़ुशनसीब आहियां जो हुनजी जनाज़े निमाज़ में शामिल थियुसि ऐं मखदूम बिलावल जे मज़ार जे मुक़बरे जे पेरांदीअ में हुनजी तदफ़ीन थी। नसीर मिर्ज़ा ऐं असांखे कंहिं ॿिए हंधि बि वञिणो आहे ऐं नसीर मिर्ज़ा पंहिंजो सामान छॾे आयो आहे 9:30 बजे, उहो दुकान बंदि थी वेंदो, हुनखे तव्हां खां माफ़ी वठूं था ऐं असांखे इजाज़त ॾिजो।